अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भलीकार मां राजा अल्ताफ़ अब्बासी तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त दादू जी मुक़ामी अदालत पारां ग़लत बिल मोकिलण ते वापडा जे इंजीनियर ताइफ़ मेमून ऐं एस जो शाहिद शाह खे हथकड़ियूं हणाए छॾियूं आहिनि। तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त दादू जी मुक़ामी अदालत पारां बिल ग़लत मोकिलण ते इंजीनियर ताइफ़ मेमून ऐं एस जो शाहिद शाह खे हथकड़ियूं हणाए छॾियूं आहिनि। इन हवाले सां हिन महिल असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहे असांजो रिपोर्टर दानिश कृष्क। उन खां पुछंदासीं त उन वटि कहिड़ा तफ़सीलात आहिनि। जी दानिश, असांखे आगाह कजो। जी बिल्कुल अल्ताफ़, दादू जी कंज्यूमर कोर्ट है जंहिंजो जज है सैयद इम्तियाज शाह बुखारी जे पारां एसडीओ इंजीनियर वापडा एसडीओ के हथकड़ियूं लगाई हुई गलत बिल उमान ते शहरी है डॉक्टर अब्दुल रशीद कुरैशी उन अदालत में दादू जी कंज्यूमर अदालत में दरखास्त दाखिल कराई जैमें उन मौक़िफ़ अख्तियार कयो तो वापडा पारां संदसि के गलत बिल डिक्टेशन बिल लगाए 40,000 रुपये जो बिल उमाणियो वियो है जेको सरासर गलत बिल है उन ते पारां वापडा जे अमलदारनि खे तलब कयो वियो पर वापडा अमलदार अदालत में पेश न थियण ते अदालत पारां कावड़ जो इज़हार कयो अॼु जॾहिं इंजीनियर है वापडा जो ताइफ़ मेमून ऐं एसडीओ शाहिद शाह जी अदालत पहुता तो संदसि खे अदालत पारां हथकड़ियूं हणण जो हुकुम जारी कयो ऐं हथकड़ियूं लगाए उन्हनि खे अदालती हयात में विहारियो। जंहिं बाद इंजीनियर जो वापडा है मेमून ताइफ़ मेमून ऐं एसडीओ जेको है शाहिद शाह हुयो उहे वकील साण करे लिखत में जॾहिं माफ़ीनामो अदालत में जमा करायो जंहिं बाद अदालत सभिनि खे माफ़ कयो। ही दादू जी कंज्यूमर कोर्ट जो जज है इम्तियाज शाह बुखारी जिन जी अदालत पारां वापडा अमलदारनि खे हथकड़ियूं लगाई हुयूं। जी अल्ताफ़, वॾी महिरबानी दानिश, तव्हां असांखे आगाह कयो।